सिंझोरो में पुलिस कार्रवाई कई है। मंशियात विकिरे जे इल्ज़ाम हेठि माउ ऐं पुट खे गिरफ़्तार करी केस दाख़िल करे छॾियो आहे। वार्ड नंबर 4 में घर ते छापो हणी पुलिस शाहिद आराई ऐं संदसि वालिदा साबरा बीबी खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदारनि वटां 2400 ग्राम चर्स ऐं 11 ग्राम हेरोइन हथ कई वई आहे। पुलिस पारां इहो ॿुधायो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि मथां एंटी नार्कोटिक्स एक्ट तहत केस बि दाख़िल कयो वियो आहे। सिंझोरो में पुलिस इहा कामयाब कार्रवाई कई आहे ऐं मंशियात विकिरे जे इल्ज़ाम हेठि माउ ऐं पुट खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे वरितो आहे। वधीक तफ़सील वठूं था सिंझोरो मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अनीस लेगारी खां। अनीस, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? सिंझोरो पुलिस अवामी शिकायतुनि ते वार्ड नंबर 4 में मंशियात विकिरे जे जेको आइस नशे ऐं जेको आहे हीरोइन जे नशे जी शिकायतुनि ते वार्ड नंबर 4 में छापो हणी हिकिड़े घर ते जेको आहे शाहिद आराई ऐं संदसि वालिदा साबरा बीबी खे गिरफ़्तार करे वरितो ऐं सिंझोरो पुलिस मुताबिक़ खाइम 2400 ग्राम चर्स ऐं 11 ग्राम हीरोइन बरामद की आहे। जॾहिं त सिंझोरो पुलिस गिरफ़्तार जवाबदारनि मथां एंटी नार्कोटिक्स एक्ट तहत केस पिणु दाख़िल करे वरितो आहे। जॾहिं हिन खां अॻु में ॿिन्ही साॻी घर में ई जेका आहे उहा हीरोइन बरामद थी हुई ऐं आइस नशे जूं जेका आहिनि पिलूं बरामद थियूं ऐं चर्स बरामद थियो हो। वरी बि अवामी शिकायतुनि ते जेको आहे सिंझोरो पुलिस इहो जेका आहे वार्ड नंबर 4 में इहा कार्रवाई कई आहे। जी मैं साहब। अनीस लेगारी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।